सिंध हाई कोर्ट बार सखर के सदर कुर्बान मलाणो और डिस्ट्रिक्ट बार सखर के सदर नवीद शाह जी सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कदे चयो आहे त इंश्योरेंस कंपनी जो सिंध बार काउंसिल के हज़ारे वकीलन सां फ्रॉड कयो वियो आहे। सिंध इंश्योरेंस कंपनी सिंध बार काउंसिल सां मुआहिदो कयो हुयो। इंश्योरेंस कंपनी हर वकील के 2 लख रुपयनि जे मेडिकल ट्रीटमेंट लाइ कार्ड ॾिनो हो। इंश्योरेंस कार्ड में ज़िले ऐं डिवीज़न सतह ते सुठी अस्पतालूं शामिल कयूं वयूं हुयूं। सखर जी कंहिं बि अस्पताल सां इंश्योरेंस कंपनी पारां एग्रीमेंट न कई वई। मुआहिदे तहत वकीलनि ऐं उन जी फैमिलीज़ खे 5 सालनि ताईं मुफ़्त मेडिकल सहूलियत फराहम कई वई हुई। एडवोकेट कुर्बान मलाणो सदर सखर हाई कोर्ट बार सिंध बार काउंसिल कंपनी के 12 करोड़ रुपया अदा कया विया हुआ। वकील इन फ्रॉड ख़िलाफ़ सी सेक्शन थाणे ते केस दाख़िल कराइण लाइ वेठा आहिनि। सखर जे 1000 वकीलन खां 2 लख रुपया फी वकील वसूल कया विया हुआ। एडवोकेट कुर्बान मलाणो सदर सखर हाई कोर्ट बार चयो त इंश्योरेंस कंपनी सां अगस्त 2023 में मुआहिदो थियो हो। सिंध इंश्योरेंस कंपनी जे CEO फैसल सिद्दीकी, मुनीर अहमद खान ऐं डॉक्टर कामरान हिन फ्रॉड में मुलविस आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।